अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही मशहूर ॼण तव्हां सां गॾु आहियां। ऐं हाणे जेको मुंहिंजो उनवान आहे उहो उनवान तव्हांजे स्क्रीन ते मौजूदु आहे। इहो आहे गुजरात ऐं हुनर में फ़र्क़ु। केतिरनि ई सवालनि या केतिरनि दोस्तनि खां इहो सुवालु कयो आहे, गुजरात छा आहे, हुनुर छा आहे, परोली छा आहे, गुजरात ऐं हुनर में या गुजरात ऐं परोली में कहिड़ो फ़र्क़ु आहे। परोली मां पहिरियों वाज़े करे चुको आहियां, गुजरात में वाज़े करे चुको आहियां। हाणे गुजरात ऐं हुनर खे वाज़े करण जी ज़रूरत हुई, इन जे करे मां हिननि खे हिते भेट जे तौर ते खणी आयो आहियां, जॾहिं हिकु मां अलॻि अलॻि सां बि रखी सघियुसि पिए। तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां हिनखे ॾिसो था, गुजरात माना गुज। गुजरात में इस्म बिल्कुलु पोशीदा पंहिंजे मतिलब लाइ बीठल ऐं कमु आयल हूंदा आहिनि। जॾहिं त जे हेॾां हुनुर माना कारीगरी, हुनुर माना कारीगरी। हिन नमूने जे शेरनि में शाइर असली लफ़्ज़ खां थोरो फिरियल लफ़्ज़ कमु आणींदा आहिनि। हिन में गुजरात में छा आहे, इस्म बिल्कुलु पोशीदा पंहिंजे मतिलब लाइ बीठल हूंदा आहिनि ऐं हिननि में शाइर असली लफ़्ज़ खां थोरो फिरियल लफ़्ज़ कमु आणींदा आहिनि। अॻिते हलूं था, इन्हनि इस्मनि खे ज़ाहिर करण लाइ तमामु घणो ख़्याल ऐं हाफ़िज़ो घुरिजे। तमामु घणो ख़्याल ऐं हाफ़िज़ो घुरिजे। अहिड़े नमूने सां जॾहिं वींझार फिरियल लफ़्ज़नि खे वीचारे ऐं होश हलाए असली मद्वा जे मदे नज़र लफ़्ज़नि खे बीहारे माना हासिलु कंदा आहिनि। माना हुनर में अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्तेमालु थियल हूंदा आहिनि, उहो जेको हुनुर ॾींदड़ आहे उन हुनुर जे सोच ऐं ख़्याल जे मुताबिक़ माना जा लफ़्ज़ ॻोल्हे उन जे मुताबिक़ उहे ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां गुजरात खे यक पाइदार करण लाइ बजाए सालिक जा मंझि लिक रखनि था। साही आहे ॿ इस्म साॻी माना वारा, ॿ इस्म साॻी माना वारा जेकॾहिं घुर्बल आहिनि त उन्हनि मां हिकु काराइतो सम्झो वेंदो, हिकु काराइतो सम्झो वेंदो, जंहिंसां गुजरात जो तालुक़ु हूंदो। मतिलबु खिड़की माना दरी, पर जेकॾहिं गुजरात में दरी चवण सां गुजरात कान भॼंदी, छाकाणि त उते लफ़्ज़ जी ज़रूरत जी आहे खिड़की। जेकॾहिं खिड़की चइजी वई त उहा गुजरात भॼी पवंदी। ऐं अहिड़े नमूने सां हुनर जी ॻोल्हा लाइ हाफ़िज़े जो घटि ऐं आला ख़्यालनि जी घणी ज़रूरत हूंदी आहे। हुनुर ॻोल्हींदड़ जो कमु हुनुर में कमु आयल पेचीदनि लफ़्ज़नि खे छंडे छाणे मंझाउनि असली लफ़्ज़नि जी सूरत ठाहिणी हूंदी आहे। अहिड़े लिहाज़ खां जॾहिं असां अॻिते हलूं था त गुजरात में मुज़किर ऐं मुअनिस लफ़्ज़नि जे लिहाज़ सां अहिड़े तिर्ज़ में मथा कुट करणु फ़ाइदे वारी थींदी, जा असली गुज सां वेझो तालुक़ु रखण वारी हूंदी आहे। अहिड़े लिहाज़ खां वरी जॾहिं उनखे असां ॾिसूं था त उन में लफ़्ज़ जेके असली आहिनि, उन्हनि असली लफ़्ज़नि जे मदवा ते पुॼण ताईं जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि में असां कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि ऐं कहिड़ा मक़सद इस्तेमालु थिया आहिनि ऐं उन्हनि में कहिड़े मक़सद लाइ इस्तेमालु थियो आहे, उनखे पढ़णु ऐं सम्झणु ज़रूरी आहे। मिसाल जे तौर ते हिते हिकु गुजरात जो मिसाल अव्हां जे साम्हूं मौजूदु आहे ऐं गुजरात जो मिसाल हीउ आहे त जिते उठ काठ जी उतां आऊं कीअं ज़ातिड़े। हाणे इहा गुजरात हुई, सालिक या जेके गुजरात ॾींदड़ हुयो उहो गुजरात ॾेई पाण वेही रहियो ऐं हाणे चई था गुजरात भञो। जेके गुजरात भञंदड़ हुआ उन गुजरात भञण वारे उन खे जो पंहिंजो हाफ़िज़ो जोड़ायो, पंहिंजो जेको आहे सो पंहिंजे यादगिरी ते ध्यानु ॾिनो त ऐं उन्हनि सभिनी पासनि मां घुमंदो वियो जेके गुजरात जा बंद हुया। ऐं गुजरात जा बंद कहिड़ा हुया? गुजरात जा बंद हुया 3। कहिड़ो? उठ, काठ, ज़ात। हाणे कहिड़े सुर में ॻोल्हिजे? त हुननि पोइ वञी सही कयो त हिनखे सुर सुहिणीअ में ॻोल्हिजे। कीअं सुहिणी में ॻोल्हिजे? उहो हीअं सुहिणी में ॻोल्हिजे। उठ जो तारूं, काठ जो ॾकर या ॾाक
ऐं ज़ात जी लंघी ज़ात जे लंघे सभई इस्म गंढे जुमिलो हिन रीति ठाहियो वियो जित तारूं थे ॾकिया उतां आउं लंघीड़े जिथां तारूं थे लंघिया जित तारूं माना तरंदड़ वॾा उहे तारूं थे ॾकिया ॾिना थे उतां आउं लंघी वियसि। इन जे करे अॻिते चए थो सुहिणी पंहिंजे साहेड़ियुनि खे चई रही आहे त मेहार जी मोहबत मूं ते अहिड़ी ग़ालिब आहे जो संदसि लाइ ॾुखे वक़्तु जॾहिं दरिया में तरंदड़ माण्हू दरिया जी दहशत खां ॾकिया थिए तॾहिं बि आउं उतां लंघी वियसि। इहो इन जो बुझारत जो भञणु हुयो ऐं इन खां भॼी पई त हिन पासे ॾांहुं वरी ॿियो लफ़्ज़ अचे थो त हुनुरु छा आहे। असां पहिरियों आवाज़ ॿुधायोसीं त जॾहिं बुझारत हूंदी आहे त उन में ॿुझ रखियलु हूंदो आहे वरी जेको हुनुरु जेको हूंदो आहे उन हुनुर में लफ़्ज़ अहिड़े नमूने सां घड़िया वेंदा आहिनि जो उन्हनि जी अंदरूनी माना ॿी ज़ाहिर थी पवंदी आहे। ठीकु आहे, जीअं त हैदराबाद कराची आम जेको आहे हुनुर आहे इन में आहे हैदराबाद कराची माना ही दर आबाद कर अची आम इहा ॿुधी हूंदी हैदराबाद कराची। हाणे जॾहिं इनखे असां टोड़ियूं था पोइ हिन रीति निकिरंदी त हे दर माना ही दर साॻियो ई दर आबाद आबाद कराची कराची में कर अची। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां जॾहिं हिते अचे थो त अड़ी चओ उन्हनि खे जिन जे ॿोल्हाड़ियूं आहिनि अड़ी चओ उन्हनि खे जे ॿोल्हाड़ियूं आहिनि हंज चओ उन्हनि खे जे मंगन में पाईनि तोखे कायारा ड्राहीन तूं नीरगी ॾी थो तिन खे तोखे कायारा ड्राहीन तूं नीरगी ॾी थो तिन खे। हाणे इनखे हुनर खे छो त किताब जे मूजिबि उन इलाइक़े वारा लस मिले वारा इन हुनर खां वाक़िफ़ु कोन हुया जंहिंजे करे उन्हनि ॾिन कोन भॻो जंहिं हुनर जो ॾिनो उन्हनि इन हुनर खे वरी खोले करे पेश कयो। उहो हुनर हिन रीति अड़ी ॿोल्हाड़ी हंज मंग कायरा ऐं नीरगी इहे धार धार पखियुनि जा नाला आहिनि। सालिक हुनर जो राज़ बुझारत जे कुझ खां थोरो फेराए सोले नमूने में रखियो आहे जंहिंखे हू हीअं ॿुधाए थो त लफ़्ज़ हाणे जेके बि आहिनि उन लफ़्ज़नि जी ॿियूं अंदरियूं मानाऊं ॿुधाईंदो वञे थो। लफ़्ज़ आड़ी पखी आहे जेको उन मां अड़े ऐं ॿोल्हाड़ी लफ़्ज़ मां जेको आहे ॿोल्हारी या ॿोल वारी हंज मां हंज यानी कि कच्छ या गोद मंग माना मंग या बागेर यानी कि अंगण या महल कायरा लफ़्ज़ मां कान यानी कि तीर कमान ऐं वीर यानी कि निशान चुटींदड़ नीरगी मां नीर रंग या नीरो रंग। ठीकु आहे, इहे छा हिते पूरा अत वज़ाहत में जेको आहे सो वज़ाहत कुझु न रीति आहे त मारुई उमिरि सूमिरि खे चए थी त ए उमिरि तूं अड़े उन्हनि खे चओ जेके तोसां ॿोल वारियूं आहिनि। अड़े जो लफ़्ज़ निकाह वारी ज़ाल लाइ सिर्फ़ु सिर्फ़ु मर्द मुड़ुसु कमाणे सघे थो। हंज में वेहण जी आछ बि उन्हनि खे कर जेके तुंहिंजी महिलातुनि में बागीरनि हेठां रहनि थियूं। हिते लफ़्ज़ आछ ईअं थींदो ठीकु आहे रहनि थियूं। अहिड़े नमूने सां ए उमिरि तोखे शाल बंदूकुनि जा कान ड्राहे नास कनि तूं अशराफ़ औरतुनि ऐं उन्हनि जे शरीफ़ माइटनि खे छो बदनामीअ जा नीरा टिका ॾिना आहिनि। हीउ हुनुरु हुयो जेको लफ़्ज़नि जे अंदरि शयूं लिकियलु आहिनि लफ़्ज़ लिकियलु आहिनि उन्हनि लफ़्ज़नि खे वाज़े करणु हूंदो आहे। अहिड़े नमूने सां ॿुझारत में लफ़्ज़ ॿुझिया हूंदा आहिनि
उन में कुझु शइ लाइ लिखियो हूंदो आहे, पर उन मां टोड़ण जे लाइ, कुझु ॻोल्हण जे लाइ मख़सूस लफ़्ज़ ते वञी पहुचबो आहे। जॾहिं माण्हू उन इहे मख़सूस लफ़्ज़ चई वेंदो आहे त पोइ सॼी उहा ॻुझारत टुटी पवंदी आहे। जॾहिं त हुनर खे ॻोल्हण जे लाइ या खोलण जे लाइ वरी उन लफ़्ज़नि जे अंदरि जेके मानाऊं लिखियल आहिनि उन मानाउनि खे खोलियो वेंदो आहे। जॾहिं उन मानाऊं पूरी ज़ाहिर थी पवंदियूं आहिनि तॾहिं इहो ॾिसो वेंदो आहे त इहो हुनुरु ज़ाहिर थी पियो ऐं इहो हुनुरु शाइरीअ में थींदो आहे। ठीकु आहे, उमेदु थो कयां त हीअ मुंहिंजी नंढड़ी वीडियो तव्हांखे ज़रूरु जेको आहे सो कमु ईंदी। अल्लाह हाफ़िज़।